नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के लाड़काने में खबर ईंदा लाड़काने जी शेख ज़ैद वुमेन अस्पताल में हांगी मेडिकल सेंटर ते डॉक्टरन जी मुबैना गफलत सबब औरत फोत थी वई। बिरो खान जे गोट दाइम खान बिरोई वासन समीरा खातून ज़ाल मोहम्मद मुबारक बिरोई जे फोत थियण ते संदस वारसन एहतजाज कयो। फोती औरत जे भाउ बाबर बिरोई ॿुधायो त भेण के काल नज़र मोहल्ला में कायम बेनज़ीर मेडिकल सेंटर में डिलीवरी लाइ दाख़िल करायो। डॉक्टरन हज़ारी रुपया वठी सही ऑपरेशन न कयो ऐं खेसि शेख ज़ैद वुमेन अस्पताल दाख़िल कराइण जो चयो। डॉक्टर जे चवण ते असां भेण खणाए शेख ज़ैद वुमेन अस्पताल आंदो जिते हू फोत थी वई। हिन चयो त बेनज़ीर मेडिकल सेंटर जे डॉक्टरन गलत ऑपरेशन करे भेण जी हयाती खसी है। गफलत कंदड़ डॉक्टरन ऐं अमले खिलाफ कार्रवाई करे इंसाफ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।